ग्रेवयार्ड है तो ईअं कोशिश इहा आहे त इन्हनि शयुनि खे असीं प्रिज़र्व करियूं ऐं तव्हां सां गॾु हिकिड़ी कमेटी जोड़ियूं ऐं हीउ प्रोग्राम हिते एड कोन थींदो। हीअ असां हिकिड़े ॾींहुं वेही विजन ज़ाहिरी ॻाल्हि आहे आऊं ई पंहिंजे डिपार्टमेंट खे असिस्ट कंदो आहियां ऐं मुंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे त कोशिशि करियां त का न का असीं शइ नई करियूं। जी तव्हां ॾिसो था डेज़र्ट ट्रेन सफ़ारी सां शुरू कई, मौज दड़ो सफ़ारी शुरू कई, त हीअ हेरिटेज में बि हिन अवेयरनेस खां पोइ त कुझु न कुझु त ॾिसो तव्हांखे असीं इंगेज कंदासीं, कल्चर डिपार्टमेंट एंटीक्विटी डिपार्टमेंट पंहिंजे पाण तव्हांखे असीं इंगेज कंदासीं त उन खां पोइ इहे शयूं बची सघंदियूं। कमिश्नर साहब असांजी तक़रीबन हफ़्ते में 3-4 दफ़ा ॻाल्हि थींदी आहे ऐं ख़ुसूसन इन ते ई थींदी आहे। सैयद नूर जेको असिस्टेंट कमिश्नर आहे उहे इहे बिल्डिंगूं वठनि था ऐं हिकिड़ी ॻाल्हि तकलीफ़ ते बि ॾाढी आहे, छो रूल्स ऑफ बिज़नेस में इहो आहे त 70 इयर्स खां मथे तव्हां हेरिटेज डिक्लेयर करे सघो था, या को बिल्डिंग हुजे या को घर हुजे या 100 साल खां मथे हुजे, जीअं बॉम्बे बेकरी असांजी। पर अफ़सोस इहो आहे त पुराणी लेजिस्लेशन में इहो कोन्हे त किथे हुनखे कंपनसेशन त ॾिजे। अॼु कराची में जेके अर्बन रुपए जूं बिल्डिंगूं आहिनि उन्हनि जा मालिक फाका कशी ते वीचारा गुज़ारनि पिया। उहे उन्हनि बिल्डिंगनि में वेठा आहिनि मगर उहो बिल्डिंग विकिणी बि कोन था सघनि, छो असां वटि हेरिटेज डिक्लेयर थियल आहे। जी कासिम साहब ॿुधायो त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी लेटर लिखे थी त बाबा ही डेंजरस बिल्डिंग आहे, उहा बिल्कुलु लिखे थी असांखे त बाबा ही बिल्डिंग डेंजरस आहे। ठीकु आहे, हुन में बिल्डर बि मिलियल हूंदा, ॿिया बि मिलियल हूंदा, पर असांजी साइड ते जेका असांजी टीम आहे, DG कल्चर आहे, मैडम अभी प्रिया आहे, ॿिया बि असांजा जेके ऑफिसर, भुट्टो साहब आहे, ॿिया बि काफ़ी हिन में जेके बि ऑफिसर आहिनि, असांजी तरफ़ां अॼु ताईं जेसिताईं मूं कलमदान जो चार्ज वरितो आहे, आउं तव्हांखे 100% श्योरिटी सां चई सघां थो का को ग़लति बिल्डिंग कॾहिं बि ईअं नथी थी सघे, छो त उन में पहिरीं ॻाल्हि त मिनिस्टर जो रोल असांजो आहे ई कोन्हे, उन में सभु प्राइवेट माण्हू आहिनि ऐं रिनोन माण्हू। हाणे तव्हां सोचो त जंहिंमें मदद अली सिंधी हुजे, जंहिंमें कलीमुल्ला लाशारी साहब हुजे, जंहिंमें हमीद हारून साहब हुजे, इहा हिकिड़ी प्राइवेट मेंबरनि ते हिकिड़ी कमेटी जुड़ियल आहे जिथे वञनि था इहे केसिस ऐं डिफर थियो था वञे ऐं काफ़ी माण्हुनि जो प्रेशर ईंदो आहे तमामु घणो त जे इन में बि को अहिड़ी शइ हुजे हा त आउं सम्झां थो त इहे काफ़ी बिल्डिंगूं हेसि ताईं कोन बचियल आहे। इन्हनि माण्हुनि खे ख़राज तहसील पेश करियूं था जेके कमेटी में वेठा आहिनि ऐं उहे पंहिंजो स्टैंड वठनि था ऐं बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि कान्हे।